गवर्नर सिंध निहाल हाशमी सां चीन जे काउंसलर जनरल गवर्नर हाउस में अहम मुलाकात कई। मुलाकात दौरान सीपैक तहत सिंध में नवनि तरक़ियाती मंसूबनि, इंफ्रास्ट्रक्चर जी बहितरी ऐं सीड़पकारी खे हथी वठाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। मुलाकात में पाकिस्तान जे बिलीव इकोनॉमिक खे हथी वठाइण लाइ पाक चीन ताउन खे वधीक मज़बूत बणाइण ते तफ़सीली ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। पाक चीन यूथ एक्सचेंज प्रोग्राम ऐं तालीमी स्कॉलरशिप में इज़ाफ़े ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो आहे। गवर्नर सिंध ऐं चीन जे काउंसलर जनरल विच में मुलाकात दौरान माइनिंग व मिनरल सेक्टर में भाईवारी वधाइण ऐं तालीम जे शोबे में भाईवारी लाइ क़दम तेज़ करण ते ज़ोर ॾिनो वियो। गवर्नर सिंध ज़रई तरक़ी ऐं बहिराड़ी जे मईशत जे इस्तेकाम लाइ चीन जी जदीद टेक्नोलॉजी जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। गवर्नर सिंध जो चवणु हो त वज़ीर आज़म यूथ प्रोग्राम तहत नौजवाननि खे मुख़्तलिफ़ शोबनि में स्कॉलरशिप ॾिनी पई वञे। मुलाकात दौरान पाक चीन गॾियल सीड़पकारी खे हथी वठाइण लाइ गवर्नर हाउस में कॉन्फ्रेंस मुनक़िद करण जो बि ऐलान कयो वियो।